अस्सलाम वालेकुम नाज़रीन ठका न्यूज़ सां गॾो गॾु आहियां खुदू ठकाई अव्हां खे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त अमेरिका जो कुतो ऐं इस्लाम जो दुश्मन सदर पंप अला ट्रम्प कहिड़ो नालो आहे त अमेरिका जो कुतो ईरान जे हमले में मारिजी आहे ऐं उनजो जनाज़ो जहाज़ में टंगे पाकिस्तान आणे ठटियारी पुल जे हेठां उछलायो वेंदो। सुबरी मुसलमाननि खे अपील थी कजे त न जनाज़े खे थूकूं हणी ऐं लतूं हणी पंहिंजो सवाब हासिल दारींदा। अचो त हिन हवाले सां हिते जे बीठल माण्हुनि खां पुछूं ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। अचो अदा अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम अस्सलाम सही चल ना। अदा यो ईरान जे हमले में अमेरिका जो यो जेको सदर यो ट्रम्प वाला पंप कहिड़ो नालो इहो मारिजी आहे इन जे हवाले सां कुझु असांखे थोरो ॿुधायो तव्हांजो छा चवणु आहे, तव्हांखे ख़ुशी आहे या छा? ए कहिड़ो ट्रम्प तबाह थी वियो? अरे तबाह न मारिजी वियो। मारिजी वियो ट्रम्प? हा हा कीअं मारिजी कीअं वियो? वाह वाह सही थियो पर मारिजी वियो कीअं? अरे ईरान जे हमले में मिसाइल अहिड़ी जॻह ते लॻो आहे जेका जॻह ॿुधाइण में शर्म थो अचे। इतवार कॾहिं अहिड़ी जॻह ते लॻो त मारिजी वियो। ए हाणे हिन जो मक़सदु इहो थो थिए त माना बांड्रे वारो कमु लही वियो। हा बांड्रे जो कमु ई लही वियो, मारिजी वियो। हा न। अच्छा ऐं ॿुध हिन जो जनाज़ो पाकिस्तान आणे ठटियारी पुल जे हेठां उछलायो वेंदो ऐं पोइ उते सुभिनी खे माना ईअं सम्झ त मुस्लमान जेके आहिनि सुभिनी खे ॿुधाइजे सभु उते अची थुक बिजो करे लतूं हणी पंहिंजो सवाबदारी हासिल कनि। पोइ त वाजो थींदो, वेझो 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 ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि करे छॾे। ईमानदारी हक़ीक़त जेकॾहिं अचे थो न आऊं बि नंढा छोरा जेका आहिनि सभु वठी वेंदोसि। हा न। हा हुनखे चवंदोसि न मथे वात में चढ़ी बि मुटिजांसि। जबरदस्त। अच्छा हिन वात में बि मुटणु खपे ऐं हिनखे कुते खे लतूं थूकूं हणी सवाबदारी हासिल कजे। अच्छा भला अॻियां ॿुधायो, अॻियां हिन जेको ईरान जेको हिन ते हमलो कयो ऐं सो हमलो सही कई या ग़लति कई? साईं तमामु भलो कई। इहा असांखे खुद बि ख़बर पई त वेठल कहिड़ी जॻह ते हो। ही बाथरूम में वेठो लुको बाथरूम में लुको वेठो तेसी मथां रुगो ठोका थियो। हा ऐं ठोका थियो ऐं जेको मिसाइल लॻो आहे मिसाइल बि अहिड़ी जॻह ते लॻो आहे जेका जॻह ॿुधाइण में शर्म थो अचे। इहे तोखे ख़बर आहे मिसाइल लॻोसि कीअं? न हेठां हेठां नारे मंझां अची लॻोसि। हेठां ई लॻोसि न तॾहिं त आऊं माना ॿुधायां पियो न जॻह अहिड़ी ते लॻो आहे जेका जॻह माण्हुनि खे ॿुधाइण में शर्म थो अचे। भले तूं माण्हुनि खे ॿुधाए न ॿुधाए माण्हुनि खे ख़बर पइजी वञे उस्ताद वॾा चोंब वात मां बि नज़र आईसि मिसाल जी। अच्छा असां तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां भले वञी सघो था। अचो त हिते जे बीठल खे ॿिए माण्हू खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। भले 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 पुछ। अस्सलाम वालेकुम। बाबा वालेकुम सलाम। अदा यो ईरान जे हमले में यो अमेरिका जो सदर जेको पंप इहो मारिजी आहे इन जो जनाज़ो माना ईअं सम्झ त जहाज में टंगे पाकिस्तान आणे ठटियारी पुल जे हेठां माना उछलायो वेंदो ऐं इनखे महिरबानी करे सभु वञी थुक बिजो करे पंहिंजो सवाबदारी हासिल कंदा पर इहो ईरान जे हमले में मारिजी आहे। अच्छा इन जे बारे में तव्हांखे ख़ुशी आहे या ॾुख आहे? बाबा असांखे ॾाढी ख़ुशी आहे पर हुनजो नालो मूंखे ॿुधाए, नालो कहिड़ो आहे हुनजो? अदा हुनजो नालो मूंखे पाण कोन थो अचे, ट्रम्प वाला पंप वाला ईअं चवंदा आहिनि। पेट्रोल पंप त कोन्हे? बसि आउं सम्झां थो इहो ई हूंदो, पेट्रोल ई पंप हूंदो पर हुनजे मार्जन जी तव्हांखे ख़ुशी केॾी आहे? साईं ॾाढी ख़ुशी आहे, अहिड़ो कुतो मोह चङो आहे। अच्छा बेहतरीन तमामु ज़बरदस्त। छो इहो कुतो इस्लाम जो दुश्मन हो, इस्लामी मुल्कनि जो दुश्मन हो। ठीकु आहे अदा तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां भले वञी सघो था। जेका नाज़रीन ठका न्यूज़ सां गॾो गॾु आऊं आहियां खुदू ठकाई खे ॾींदा इजाज़त। वरी अलाह कंदो ॿियो को मारे मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।